मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। शिकायत बार बार थी है ना, घर के अंदर लड़ाई थे थी से बरकत ना आई। असां तरीक़ा जो छॾे ना आहिनि, गैरनि जा तरीक़ा जो असां घर के अंदर एड कया आहिनि। ॾिसो मुसलमान छा थी वियो असांखे भला, शादी के अंदर मां चवां तो 100% का 99% मुसलमान कहिड़ी तरफ़ था हलन। ये मुसलमान क़यामत ॾींहुं अल्लाह जे नबी के कहिड़ो मुंहुं ॾेखारींदा। आयूं मुसलमान, कोई पुछा कर केरु यार मुसलमान आहियूं। ऐं शादी में चाहे मुकम्मल डांस ऐं मुकम्मल एको साउंड ऐं गाना कंहिंजा गैर मुसलमान जा गाना रिलीज़, उन्हनि जा गाना हलनि। आयूं गैर मुसलमान। हे क़यामत जे ॾींहुं असां अल्लाह जे नबी जा ॾोह कीअं बीहंदासीं। हाणे कहिड़ो जेको मुंहुं वञी करे जनाब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾेखारींदासीं। हे असांजी उम्मत आहे। इन उम्मत लाइ अल्लाह जे नबी केतिरो बेताब थिया। हे एतिरियूं वॾियूं तकलीफ़ूं कंहिंजे करे आयूं? हे तव्हांजे करे, असांजे करे आयूं। तव्हांजे करे ऐं असांजे करे। ऐं असां हक़ीक़ी जेको उहो मक़सदु जेको आहे पंहिंजो विसारे छॾियो आहे। मुसलमान जॾहिं बि पंहिंजो मक़सदु विसारियो ऐं जॾहिं बि कंहिं क़ौम अल्लाह जे किताब खे छॾियो ऐं वक़्त जी नबी जी तालीमात खे छॾियो, उन क़ौम खे जेको मीज़ान हणण जी ज़रूरत न आहे। बसि उन क़ौम खे जेको आहे न हथियार सां ख़तमु न कयो, उन्हनि खे बमनि सां ख़तमु न कयो। बसि जंहिं बि क़ौम अल्लाह जे किताब खे ठोकर ॾेई छॾियो ऐं ॿुधायूं त असां नबी जे तरीक़े खे जेको फॉलो नथा कयूं, बसि न कंदासीं, हा इहा क़ौम नाकाम थी चुकी कंहिं टेम ई। हा नाकाम थी चुकी आहे कंहिं टेम ई। इनखे जेको आहे हाणे तव्हां कुझु बि नथा करे सघो। बसि जेसि ताईं इहे पाण जेको आहे अल्लाह जी तरफ़ रुजू न थियनि ऐं नबी जो जेको तरीक़ो इस्तेमालु न कनि, इहा क़ौम नाकाम थी चुकी आहे।